मुझे 5 रुपयो करे गडकल रकम 12% हू खणदा ग्रेजुएट मुतला केतरो राबिया असा जे हर इदारे के करप्शन वर वेड़ी जा बकोड़े वई ऐ असा चाहिए भी कुछ कोन था करे सको हर कोई हथ ते रखी पाण पुराण में पूरो आरे को भी नाही जो कोन के कुछ चवे नेठ छा थियो जवाब नहीं आए न खपे मुखे जीपी दी रकम पर छो अच्छा पांजे हक के लाज कमाई वो कटौती करण जा उनन के कदे भी न राबिया कदे भी हाने असा के इनकार करो पोंदो हर मुलाजिम के इनकार करो पोंदो रे जे पे बलन का इनकार करो पोंदो आमिर ठीक है वन भले का कटियो ये कुछ पैसा थी वो खबर आता अजकल तू परेशान आ मुखे कोन सा गुरजन तवाजा पैसा दा हवा छे जो तो ते बाबे जी ईमानदारी वाला भूत सवार न थे वटलन को कमी दे किराए भाड़े में मुझे चयो ना दा मुखे न था गुरजन अरे करे छा तो मां तो तुम्हारे पैसा बचे मुझे चयो ना मुखे तवाजा पैसा न था खबर अम्मा करे छा तो तू मां तो जो तू पैसा खो अम्मा बाबा तेरे
अम्मा अम्मा छा थियो अम्मा मां पैसा घुरे कोन सके अधी मिसरी पाण बीमार हुई इन जे लाइ मां हुन खां पैसा न घुरे सघियमि। हैरा अम्मा हैरा हैरा आमिर पैसा न सवाइ थी वञी सघंदुसि अम्मा। आमिर केॾा हे वठ इन्हनि खे खपाए एंट्री दे ॾे। न अम्मा न अॼु ॾींहं ताईं तोखे कुझु वठी त न आहियां ॾेई सघियो। रांदो बि तुंहिंजे कन जा कन वारा कपाया न अम्मा न मूंखां इहो कोन पुॼंदो। तू वठ त सही पर अम्मा बस जॾहिं नौकरी मिले त पंहिंजी पहिरीं पघार मां मूंखे ठाराए ॾिजाए। अम्मा बस पर एतिरो चई थी छॾे इन वारनि जो वज़न यादि रखिजांइ ॿियनि खां करे वठंदीसि आहे। वाह तुझे हिन वारनि जो एतिरो वज़न आहे जो मां सॼी उमिरि बि कमाया तॾहिं बि लाहे न सघंदुसि। पुट मां त मज़ाक पई कयां ही वादा तुंहिंजी ख़ुशी खां वरी हिकु न आहे। तू तैयारी कर। बाबा जागे तो अम्मा बाबा दवा वठी आहे आराम में अम्मा अम्मा को मुझे इजाजत है। बेटा मां ने इंटरव्यू ते तो वञा तुम भी दुआ कजा। अदा साहब तो कामयाब थी मोटंदे। ठीक है दुआ करो। अल्लाह हाफ़िज़ अदा। अल्लाह हाफ़िज़ बाबा। अम्मा अदा बोलो। नालो न वठ हुनजो नालो न वठ मां हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदसि कॾहिं बि माफ़ न कंदसि। न अम्मा न अदा वॾे इहो सभु कुझु जाणी वाणी नाही कयो हो त मरे हिकिड़ो हादसो हुयो। अदा वॾो त हमने खे पैसा पियो ॾे इस्लामाबाद वञण जे लाइ अदा जो मना कयसि त उहो जज़्बाती थी वियो। जेकॾहिं आमिर बि हुन खां पैसा वठी आहे त मां हुनखे बि माफ़ न कयां हुनखे माफ़। अम्मा अम्मा मुझे ॻाल्हि त ॿुध न। अम्मा अम्मा ॿुध न। बस अम्मा बाबा ठीक परेशानी तो साजो मुकद्दर बन थी वयूं आहिनि। 3 ॾींहं थिया आहिनि अदा वॾो घर नाहे आयो। बाबा पेंशन जे पैसनि जे लाइ अलॻि परेशान आहे। अदा आमिर खे नौकरी नथी मिले वो अलॻि परेशान आहे। समझ में नथो अचे त छा थींदो।
ठीक थी विंदो समीना तू परेशान न थी मां आया ना हाँ पुत्र तो ठीक परेशान थे ये सिद्धांत तो साथ में नवाब काबू खान जो खुदा ने कर दो रिश्तेदारी मिट्री माइट्री सब कुछ दाव पे लगाने लगा क्या तुझे हाँ तू तो जान दे जो आप कमाइए बाप कमाइए में फर्क जो खुदा ने बोलो अरे तू चाहे तो तुम पाई मेहनत की कमाई ले खाने के उधर नहीं आएंगे बस डीजल के माफ कर दिया नन्ना दास ना बात तुझे पाई पाई मकाई यार कुछ रिश्तेदारी जो ख्याल कर ये रिश्तेदारी हाँ शादी रिश्तेदारी प्रेसिडेंट माई और रिश्तो हाने खत्म करना है छोड़ो ठीक है बेकार माई केड़ा केड़ा तो फिर कब जा एक कूड़े परिवार की थी मुझे नु नक्की की सके खुदा ने पता खबर दा बस बाबा ही ता छता जो होश में ता आयो ना हां सही मैं भंग पित्या करे था देखा काटू पीऊ के देखा अरे ना ये छोकरी इत्या तो तू पीऊ के क्यों तो ने करे सुबारे ये शादी करे आई तो तू निरिया ते लगता नहीं पीऊ के पटलोई मुझे सोचो ही न अरे जे करे मुके तो चेन पे कार न हो जा मां तो घर पे भी न वटा अदा को आया भी तो आया मां को बाबा खुदा ने वास्ते माफ कर इनके साथ पैसा मुझे लाए ना या कभी औलाद ब्याहे ता के मुखे ता जो रुपयो भी न खपे पाण सा गड कब्र में खड़ी वन जोइए हाणे खुदा ने वास्ते ई तमाशो बंद कयो अरे बाप अरे बाप मुझे माफी अरे बाप ने हक हिलाने दी कमाई बाजो हक तो हिलाने का बुरा तो के वो तमाशो तो लगे हां हमें के बोली तो भी बोलना तमाशो तो क्या था अरे साधु के तुम पैसा कमा ले करे अफसोस जो मथे माल खुली वने की इजाजत नोटन के सुमा है जो तो क्या पर अफसोस जो या सजी धन दौलत इन दुनिया में दी छडे वजनी पहेड़ी औलाद देला अरे के पीर जो कतरी पड़े हो मां यो सब तुझे लाए तो क्या पर ये तुझी इया मर्जी आ तो रामायण में भीगे ने को के पैसा माफ क्या ना बस सके अबो पर मुझे मरण का पो पाणी खबर पड़ई त घणे वी 50 हा पर सब बुधी छडो हे रिश्तो अज खां वठी मुखे कबूल ना है टुटो समझो इया मंगनी अज टुटी हा बाबा खुदा जे फजलो करम सा बाबा गाल तो वो प्लीज मास्टर बाबा जी गाल में न लग जो प्लीज मास्टर प्लीज मास्टर गाल तो तुम मास्टर ताक बाबा की तबीयत में समझो था ना प्लीज उन्हें जो गाली दिल में न करो प्लीज चली रीत समझा जिसको मुझे दिया कि मच्छी समझी उछले हो पैसा चेक करे मां मुझे गाली दिल में न गए अरे बाबा असल तो भी उन्हें कोर्स
ऐं तूं यादि रख, इहा शादी कॾहिं बि न थींदी, कॾहिं बि न थींदी। समीना तूं त ॼाणी थी न मां तोखां सिवा न रही सघंदुसि। तोखां सिवाय त मां बि मरी वेंदसि, पर हिन जुदाई खां सिवा ॿी का राह में त न छॾी अक्सर। हिन घर जी गुरबत, हिन घर जे भातियुनि सां गॾु असांजे रिश्ते खे बि तोड़े छॾई इमरान। बस अॼु खां पोइ तूं हिते न ईंदो कर हिते। न समीना प्यार जा रिश्ता जे तू आसानी सां निकिरंदा त दुनिया में कंहिं बि प्यार करण वारे जो नालो बि ज़िंदा न हुजे हा। पंहिंजी सिर्फ़ मम्मी जी प्रिया समीना, प्यार जो रिश्तो न वो त कॾहिं टुटी बि नथो सघे, छो त हुनखे निभाइण लाइ पाण गॾिजी जीअण ऐं मरण जा वाइदा कया हुआसीं। जेकॾहिं तोखां सभु कुझु विसरी वियो आहे त ठीकु आहे, पर मां न विसारींदुसि कॾहिं बि न। याद आ मूंखे सब याद आ, पर सब कुछ याद थिए तो पोइ वक़्त ते हालत में ना ज़ख्मी थी हिम्मत छो थी हारे। मतां इहो ख्वाब अधूरो न रहिजी वञे, हिन करे पाण खे संभालण जी पहिरियों ई तयारी पई कयां। नहीं तो समीना, अहिड़ो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो, छो त मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾण जे लाइ तयारु आहियां। भली मूंखे बाबा पंहिंजी मिल्कियत जाइदाद खां अलॻि करे छॾे, मूंखे हुनजी बि परवाह न आहे, छो त मां पैसनि खां सवाइ तो ज़िंदगी गुज़ारे बि न समीना, पर तुंहिंजी मोहबत खां सवाइ न गुज़ारे सघंदुसि ज़िंदगी। पर याद रखजांइ, मां अम्मा ऐं बाबा जी मर्ज़ी खां सवाइ हिकु कदम बि न खणंदसि। जेकॾहिं हुननि मूंखे छॾियो त मूं मां का उमेद न रखजांइ। पर लतीफ़ साईं की इन्हनि सिटुनि खे पंहिंजे सीने में सांडे तुंहिंजी मोहबत में ज़िंदगी गुज़ारे छॾींदुसि मां त ॻोल्हियां मल्हां शाल अम मिलां होत मन अंदर जा लोच मिलण सां माफ़ी थी। सोचा तो औलाद जी परवरिश में मुखा कहिड़ी कोताही थी वई, कहिड़ी गलती थी मुखा जो हेॾी वॾी सज़ा मिली रही। अहिड़ो छा कयो जो मुंहिंजी औलाद नाफरमान थियण ते मजबूर थी मुंहिंजे साम्हूं थी बीठी आहे। दादा तुम ख़बर आहे तू कमीनो आसिफ मुझसे केॾी मोहबत हुई। छा आयो बराती वक़्तु हिकु राति मुंहिंजे पेरनि खे चुमण लॻो, चुंड करूं ॾेई रोई पियो। तो कोई तो हुनखे डली लॻायो आहे, हथु पायो आहे, चाहींदे बि न करे सघियसि। तॾहिं त सोचां पियो त ही कहिड़ी सज़ा जो पुट चाहींदे बि पंहिंजे पीउ खे गले न लॻाए सघे ऐं पीउ चाहींदे बि पंहिंजे पुट खे फातपुर में न भरे सघे।
रात को सोचे चले मां नतीजे ते पहुतो है कि सब कुछ ज़िम्मेदार से पाण आयो पांजी औलाद के पाण का परे करण वाला सी पाण आयो चे करे आसे वक्त ही आज तुझा मां जख्मी थी गलत राज चूंड गई वो भी तो कदे उनके पाण को वही पाण में खोल गए कदे उनके पांचे भाकुर में खोल बेहतर उनके बेड़ा ताला दी दो एक भागी थी पर वो सोचे चलो हाणे कमीनों घर जे एड़ो भाकुर में भरी दो सांस तो कदे छड़ाए ही कोन चलाए सघंदो छो जो उन मुझे ॾाढी दुखाई केॾियूं उम्मीदूं हुयूं मूंखे उन जे लाइ केॾा अरमान हुया उन जे लाइ सभु बाबा माफी बाबा माफी अम्मा जीजा तुके माफ कर अम्मा भले सॼी दुनिया मूंखे पाण खां परे करे पर तूं मूंखे पाण खां अलॻि न कर मां मञा थो त मां बुरो आहियां I'm bad. बेस्ट सुठो हूंदो आहे मां सुपरलेटिव डिग्री आहियां बेस्ट जी I'm worst पुछड़ो आहियां पर बाबा कहिड़ो आहियां तव्हांजो आहियां बाबा तव्हांजो जेकी कुछ भी मां कयां थो जेकी कुछ भी ये सब तव्हांजे लाइ थो कयां बाबा भले जेकॾहिं ही पैसा मूंखे ग़लति तरीक़े सां कमाया उनजो ज़िम्मेदार मां आहियां I'm responsible तव्हांजो उन में को ॾोह को बि मुझे पूरी पक्का बाबा जे समाज में खुदा मूंखे पैदा कयो वो माफ़ मूंखे पाण कंदो बाबा दोसे को प्रभुला मुझे दोसे बाबा साईं मुझे माफी दो बाबा मुझे ताजी तकलीफ ताजी बेबसी नाय कबूल बाबा नाय कबूल बाबा के बच्चों बाबा मुझे रोज ताज ख्वाहिश हो ताज उम्मीद हो नाग वांगे तंगी दो मुझे अमुका यो सवाल करियो त चैन पीमा तो कमीने जे लाइ पंहिंजूं सभु खुशियूं ख़तम करे तूं उन्हनि खे हिकिड़ी खुशी बि न आहे ॾेई सघे तव्हांखे सिंगल हैप्पीनेस तव्हांखे
बाबा बाबा प्लीज प्लीज बाबा बेटा उठो उठो बाबा उठो अरे माँ जी ख्वाहिश वो पैसा लाए होंगे आसे अरे असी तमाम की गालियों भुगतना कौन को आस जब इकने मुझे चाहे हो तो मुझे शराब के नशे में मुझे सामूहिक पग बिठो बाबा अरे सचे लाए वो सुपर टुपर भी सोने बराबर जेको तमा अकेला जी कमाई मां कर गए मनिया तो असा जे मुआशरे में रिश्वत खोरी ना कानूनी बुराई जी जड़ आए बुराई जो जवाब बुराई सा ना है देखो जेकर ये कदा सी ये दुनिया दोसख बन जी वेंदी पुत्र दोसख बन जी वेंदी अरे वो पाए बन जी वेंदी जेकर निगरू ददिल दी बुराई बुलाए मारी अचोत इन परगड़ पाए में पानी विझो नकी काटियूं अस्सलाम वालेकुम जी आमिर जवाले साहब था ॻाल्हायो जी जी बिल्कुल इंतहाई अफ़सोस सां मूंखे ॿुधाइण थो पए त जनाब एक्सप्रेस कम धमाके में वहाँ जो गुज़ारे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन बाबा क्या आमिर साहब छा थियो बाबा बाबा छा थियो आमिर आमिर छा थियो आमिर के बाबा छा थियो आमिर आमिर शहीद थी